या हदीस मिशकात शरीफ में भी है, या हदीस अबू दाऊद शरीफ में भी है, या हदीस इब्ने माजा में भी है। हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु का रवायत व अन अबी हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फखलिसु लहु दुआ। फरमायो तेरे मय्यत ते जनाज़े नमाज पढ़ी फारग थो। हुजूर फरमायो उन खां बाद में मय्यत ला खालिस दुआ घुरो। साबितो जनाज़े नमाज खां पोइ दुआ घुरणु जो हुकुम भी छो आहे त जनाज़े नमाज खां पोइ दुआ पढ़ो। नहव मीर अरबी जो इब्तिदाई किताब आहे, मुब्तदी शागिर्द खे पढ़ाबो आहे। उन जे अंदर में कानून अरबी जो लिखियो पियो आहे त एज़ार में शर्त जो आहे फा जज़ा जो आहे। पहिरीं शर्त लधो वियो पोइ जज़ा थींदी। पाण करीम ने फरमायो एज़ा सल्लैतुम शर्त ही आहे त मय्यत ते पई नमाज पढ़ी फारिग थो पोइ जज़ा ही आहे त मय्यत ला खालिस दुआ। सुभान अल्लाह। के मानू चुना पा हर जनाज़े नमाज खुद दुआ है त पोइ जनाज़े नमाज खां पोइ दुआ जी कहिड़ी ज़रूरत आहे। असां चऊं था नियत कराबी आहे, नियत कयम नमाज जनाज़ा कॾहिं बि ईअं कोन कबो आहे पर नियत कयम दुआ जी। ये कॾहिं तव्हां न ॿुधो जनाज़े नमाज में सभु को नियत कराईंदो आहे। नियत कयम अदा कया नमाज जनाज़ा हिकिड़ो इहो शरीयत जो कानून सम्झो। ॿी ॻाल्हि शरीयत ही आहे त मां तव्हां खां पुछां वुज़ू जे दुआ थींदी या न? दुआ थी वेंदी। हाणे हींअर पाण वेठा आहियूं न, आख़िर में दुआ कंदासूं। कंहिंखे वुज़ू आहे कंहिंखे वुज़ू न आहे, दुआ में सभु हथ खणंदासूं, सभु दुआ कंदासूं। सुभान अल्लाह। दुआ जे लाइ वुज़ू शर्त न आहे। दुआ वुज़ू सां बि थी वेंदी, बिना वुज़ू जे बि दुआ जाइज़ आहे। पर जनाज़े नमाज बिना वुज़ू जे कोन पढ़बी। नूरुनिदा अरबी जो किताब आहे, कोरस में शामिल आहे। उन जे अंदर लिखियो पियो आहे, कुतूरी में लिखियो पियो आहे, फतावा शामी में आहे त वुज़ू जा टे क़िस्म फर्ज़, वाजिब ऐं सुन्नत। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो फर्ज़ वुज़ू जो इहो क़िस्म आहे त हर नमाज लाइ वुज़ू करणु फर्ज़ आहे। जनाज़े नमाज लाइ वुज़ू करणु फर्ज़ आहे। सजदे तिलावत लाइ वुज़ू करणु फर्ज़ आहे। इन फर्ज़ वुज़ू जा इन शइ लाइ वुज़ू करणु फर्ज़ आहे। काबतुल्लाह शरीफ जे तवाफ़ लाइ वुज़ू करणु वाजिब आहे। ये जनाज़े नमाज लाइ वुज़ू करणु फर्ज़ आहे। जनाज़े नमाज पढ़ंदो त वुज़ू करे पोइ नमाज पढ़ंदो फर्ज़ आहे। ऐं दुआ बिना वुज़ू जे बि थी वेंदी। साबित थियो त जनाज़े नमाज नमाज आहे, दुआ न आहे। सुभान अल्लाह। जे दुआ बि असां चऊं पर हिते शरीयत जो कानून लागू बि थियो आहे। तमामु फ़िक़ह जे किताब लिखियो आहे त जनाज़े नमाज लाइ दुआ वुज़ू फर्ज़ आहे ऐं उहो फर्ज़ जे लाइ वुज़ू कबो आहे। उन खां पोइ दुआ घुरबी। जेकॾहिं को चए दुआ आहे त भाई हिकिड़ी दुआ खां पोइ ॿी दुआ घुरी त छा थी पई भला? वरी रब खां हिकिड़ी दुआ घुरो, ॿ दुआऊं घुरो, टे दुआऊं घुरो, 10 दुआऊं घुरो। मुंहिंजो रब तो फरमाए त जॾहिं मुंहिंजा बाना रब खां दुआऊं घुरंदा आहिनि ऐं अल्लाह उन बाननि सां परची पवंदो आहे। सुभान अल्लाह।